नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी लॻ जोगी स्टॉप नेशनल हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल टकराइजी वियूं आहिनि, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार 22 साला ख़ालिद जरवार सख़्त ज़ख़्मी थी पियो। ॿिए पासे बाइको पंप भरिसां नेशनल हाईवे रोड ते मोटरसाइकिल खे ट्रक जो ज़ोरदार टक्कर लॻण सबबि नसीराबाद जा रवासी भेण भाउ 28 साला सालो सहीम मल्हा ऐं 25 साला रीमा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे भर पासे जे ॻोठाणनि अस्पताल पहुचायो वियो। पुलिस खे इतला मिलण ते हालाणी पुलिस वाक़े वारी हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे रोलर हेल्थ सेंटर हालाणी पहुचायो, जिथां ज़ख़्मी थियल रीमा मल्हा खे ॻणती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त कार हादसे जो ज़ख़्मी थियल ख़ालिद जरवार खे बि नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिए पासे ॿुधायो पियो वञे त नसीराबाद जा रवासी मोहब्बत डेरो जतोई माइटनि जी शादी ते आयल हुआ, उतां वापसि ॻोठ वेंदे रोड ते हादसो पेश आयो वियो। हालाणी पुलिस ट्रक ऐं कार खे तहवील में वठी छॾियो आहे। ड्राइवर मौके तां फरार थी वियो। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।